ब्रेकिंग न्यूज़ से मटियारी मां मटियारी क़ौमी शाहराह ते रोड हादसो मोटरसाइकिल सवार ज़ाल मुड़स फौत थी विया। अहम ख़बर है नाज़रीन, मटियारी मां मटियारी क़ौमी शाहराह ते रोड हादसे के नतीजे में मोटरसाइकिल सवार ज़ाल मुड़स फौत थी विया। जी नाज़रीन, अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कर रहा हूँ। क़ौमी शाहराह ते रोड हादसो थियो आहे। मोटरसाइकिल सवार ज़ाल मुड़स फौत थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कर रहा हूँ। क़ौमी शाहराह ते रोड हादसो मोटरसाइकिल सवार ज़ाल मुड़स फौत थी विया आहिनि। खेबरानी थाणे जी हद में टंडो आदम रोड ते मोटरसाइकिल ऐं ट्रक में टक्कर के नतीजे में ज़ाल मुड़स फौत थी विया आहिनि। खेबरानी पुलिस जो चवणु आहे त फौतनि जी सुञाणप हाकम अली भट्टी ऐं मसमात बशीराम भट्टी तौरु थी आहे। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ खे ॾेई रहिया आहियूं। मटियारी मां मटियारी क़ौमी शाहराह ते रोड हादसे के नतीजे में मोटरसाइकिल सवार ज़ाल मुड़स फौत थी विया आहिनि। खेबरानी थाणे जे हद में टंडो आदम रोड ते मोटरसाइकिल ऐं ट्रक में टक्कर के नतीजे में ज़ाल मुड़स फौत थी विया आहिनि। खेबरानी पुलिस फौतनि जी सुञाणप हाकिम अली भट्टी ऐं मसमात बशीराम भट्टी तौरु कई आहे। पुलिस जो चवणु आहे त मटियारी फौतनि जा लाश ज़रूरी कार्रवाई लाइ मटियारी अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कर रहा हूँ। मटियारी में क़ौमी शाहराह ते रोड हादसो थियो आहे। मोटरसाइकिल सवार ज़ाल मुड़स फौत थी विया आहिनि। खेबरानी थाणे जे हद में टंडो आदम रोड ते मोटरसाइकिल ऐं ट्रक में टक्कर के नतीजे में ज़ाल मुड़स फौत थी विया आहिनि। खेबरानी पुलिस जो चवणु आहे त फौतनि जी सुञाणप हाकम अली भट्टी ऐं मसमात बशीरा भट्टी तौरु थी आहे। फौतनि जा लाश ज़रूरी कार्रवाई लाइ मटियारी अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। रोड जे भर में केले जी ट्रक भरजण लाइ बीठल हुई त मोटरसाइकिल अची उन में लगी आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद है धरती न्यूज़ रिपोर्टर फरहान शेख। जी फरहान, छा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधायां त मटियारी क़ौमी शाहराह ते खेबरानी थाणे जी हद में टंडो आदम रोड ते मोटरसाइकिल ऐं ट्रक में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में कोटड़ी वासी ज़ाल मुड़स फौत थी विया आहिनि। पुलिस मूजिब बीठल केले जी ट्रक में मोटरसाइकिल जो टक्कर लॻो। हादसे जे नतीजे में कोटड़ी वासी हाकिम अली भट्टी ऐं संदसि घरवारी मसमात बशीरा भी फौत थी विया आहिनि। खेबरानी पुलिस पारां उन फौतनि खे फौरी तौर मटियारी तालुका अस्पताल पहुचायो वियो। जी फरहान शेख, अव्हां जी वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।